सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 6 मज़मून रियाज़ी बाब 4 सबक 13 बाब जो तत चैप्टर रिव्यू। ॾोटनि ऐं ॾोटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कर। मां आहियां नाना आबिद। ॿारहो हाणे असां मैथ्स जो यानी रियाज़ीअ जो 4 बाब पूरो कयो। अचो त हाणे असां ॾिसूं त हिन बाब में असां छा पढ़ियो ऐं छा पिरायो। असां पढ़ियो त +1 +2 ऐं +3 पॉज़िटिव इंटीजर्स आहिनि। -1 -2 ऐं -3 नेगेटिव इंटीजर्स आहिनि, यानी वाधू पूरा अदद ऐं काटू पूरा अदद। 0 is neither positive nor negative. ॿुड़ी न को वाधू हूंदो आहे न को काटू हूंदो आहे। Any number to the right of another number is greater. जेको साॼे हथ ते हूंदो उहो वॾो हूंदो। Any number to the left of another number is smaller. जेको अदद खाॿे हथ ते हूंदो उहो नंढो हूंदो। Every positive integer is greater than a negative number. को बि वाधू पूरो अदद कंहिं बि काटू अदद खां वॾो हूंदो। Every negative integer is less than a positive number. हर काटू अदद हर वाधू अदद खां या कंहिं बि वाधू अदद खां नंढो हूंदो। Absolute value of a number is always non-negative. मुतलिक मोल कॾहिं बि नेगेटिव नंबर यानी काटू अदद कोन हूंदो आहे। Sum of two positive integers is always positive integer. ॿिनि वाधू पूरन अददनि जो जोड़ हमेशह वाधू पूरो अदद हूंदो आहे। Sum of two negative integers is always negative integer. ॿिनि काटू पूरन अददनि जो जोड़ हमेशह काटू पूरो अदद हूंदो आहे। Product of two integers of like signs is always positive integer. जेकॾहिं ज़र्ब कंदासीं ॿई हिकिड़े निशान वारनि पूरन अददनि खे त हमेशह असांखे वाधू अदद मिलंदो। पर प्रोडक्ट ऑफ टू इंटीजर्स ऑफ अनलाइक साइंस इज ऑलवेज नेगेटिव। जेकॾहिं असां ॿ अदद ज़र्ब कंदासीं जंहिं जूं निशानियूं मुख़्तलिफ़ हूंदियूं त असांखे हमेशह जवाब में या ज़र्बोबत में काटू अदद मिलंदो। प्रोडक्ट ऑफ 0 एंड एनी अदर इंटीजर इज ऑलवेज 0. ॿुड़ीअ जो कंहिं बि पूरे अदद सां ज़र्ब उपत हमेशह ॿुड़ी हूंदी। For integers of like signs, the quotient is positive. ज़र्ब वांगुरु वंड उपत जेकॾहिं साॻा निशान आहिनि त हमेशह वाधू अदद हूंदो। पर जेकॾहिं मुख़्तलिफ़ निशान आहिनि यानी अनलाइक साइंस आहिनि त क्वोशंट नेगेटिव हूंदो यानी असांजी वंड उपत काटू हूंदी। डिविजन बाय 0 इज़ नॉट पॉसिबल। ॿुड़ीअ सां वंड मुमकिन न आहे। असां पूरा अदद ॾिठा त कुदरती अदद 1 2 3 4 5 वाधू पूरा अदद आहिनि। उन सां लाॻापियल अदद जेके काटू आहिनि जीअं -1 -2 -3 -4 उहे काटू पूरा अदद आहिनि। ऐं ॿुड़ी हिकु पूरो अदद आहे जेको न वाधू आहे न काटू। वाधू पूरा अदद ॿुड़ी ऐं काटू पूरा अदद गॾिजी पूरनि अददनि जो सेट यानी सेट ऑफ इंटीजर्स ठाहिनि था, जेको ज़ेड सां ॾेखारियो वेंदो आहे। ऐं उनमें माइनस नंबर हूंदा आहिनि, 0 हूंदो आहे, उन खां पोइ प्लस वारा नंबर हूंदा आहिनि। नेचुरल नंबर्स होल नंबर्स ऐं इंटीजर्स जो पाण में इहो तलक आहे जो नेचुरल नंबर जे सेट में ॿुड़ी कोन्हे, बाक़ी ॿिया सभु अदद आहिनि। होल नंबर जे सेट में ॿुड़ी बि शामिल थी वञे ऐं इंटीजर्स में होल नंबर जो सेट आहे पर उन सां गॾु साॻा ई लाॻापियल काटू अदद बि आहिनि। असां इंटीजर्स जे नंबर लाइन जो ख़ासियतूं ॾिठोसीं त साॼे पासे वारो अदद खाॿे पासे वारे खां वॾो हूंदो आहे। खाॿे पासे वारो अदद साॼे पासे वारे खां नंढो हूंदो आहे। अददी लीक ते ॿुड़ीअ जो हिकु पासो ॿिए पासे जो अक्स हूंदो आहे। हितां जो अक्स हिन पासे हूंदो आहे। ॿिनि भर वारनि निशाननि में हिक जो फ़र्क़ु आहे, यानी हिते बि हिक जो फ़र्क़ु आहे, हिते बि हिक जो फ़र्क़ु आहे, हिते बि हिक जो फ़र्क़ु आहे। ॿारो असां ॾिठो त पूरनि अददनि जा ॿ हिसा हूंदा आहिनि, हिकिड़ो अदद ऐं ॿियो निशान। निशान तरफ़ ज़ाहिर कंदो आहे जॾहिं त अदद उनजो मिक़दार ज़ाहिर कंदो आहे। निशान मटाइण सां अददी लीक ते तरफ़ मटाइबो आहे ऐं तरफ़ मटाइण लाइ निशान मटाइणो पवंदो आहे। अचो ॾिसूं कीअं। सम्झो त हिकिड़ो ही 5 है ऐं ॿियो -5 है। तो हिन 5 खे असां अददी लीक ते ॾेखारींदासीं यानी +5 खे ॾेखारींदासीं त उहो असांजो हिन तरफ़ हूंदो, ॿुड़ीअ खां साॼे पासे हूंदो ऐं असांजो हिन जाइ ते हूंदो। पर हिनखे जॾहिं असां -5 करणो हूंदो, -5 करण लाइ हिनखे माइनस लॻाए असांजो निशान मटाए छॾींदासीं ऐं हिनजी डायरेक्शन बि उबतो करे छॾींदासीं, यानी हिन जो तरफ़ मटी वेंदो। अहिड़ी तरह जेकॾहिं असां वटि शुरू में माइनस हो त उनखे जेकॾहिं असां माइनस हटाईंदासीं, ही माइनस जेकॾहिं हटाए छॾींदासीं ऐं प्लस करे छॾींदासीं त हिनजो तरफ़ हटी हिन पासे थी वेंदो। सो निशान मटाइण सां अददी लीक ते तरफ़ मटाइबो आहे ऐं जेकॾहिं तरफ़ मटाइणो हुजे त उन लाइ निशान मटाइणो पवंदो आहे। असां ॾिठो त एब्सोल्यूट वैल्यू या कंहिं बि अदद जो मुतलिक मुल्ह अददी लीक ते ॿुड़ीअ खां उन अदद ताईं फ़ासिलो हूंदो आहे।
मुतलिक मुल्ह ॿुड़ी या निशान खां सवाइ अंग हूंदो आहे, यानी हुन में माइनस ऐं प्लस साइन कोन हूंदी आहे। असां हिन में ॾिठो त जॾहिं मोला बख़्श लॻंदो आहे कंहिं अदद जे साम्हूं त हुनजी निशानी ग़ाइब थींदी आहे ऐं उहो होल नंबर थी मुतलिक मुल्ह ॾेई छॾींदो आहे। असां हिन बाब में पूरनि अददनि जो जोड़ करणु सिखियो। असां ॾिठो त जेकॾहिं ॿई अदद साॻे निशान वारा आहिनि त उन्हनि जो एब्सोल्यूट वैल्यू कढिबो आहे, ॿिन्ही खे जोड़ कबो आहे ऐं नतीजे खे असल निशान ॾिबो आहे। यानी शुरू में जेकॾहिं ॿई प्लस आहे त प्लस, जेकॾहिं ॿई माइनस आहे त माइनस। पर जेकॾहिं ॿिन्ही जो शुरू में मुख़्तलिफ़ निशान आहे, यानी हिकिड़ो प्लस हो हिकिड़ो माइनस हो, त मुतलिक मुल्ह लही उन्हनि जो तफ़ावत कढिबो आहे ऐं नतीजे खे उन जो निशान ॾिबो आहे जेको अदद वॾो हुजे। यानी ही वॾो हुजे त हिनजो निशान लॻंदो, ही वॾो हुजे त हुनजो निशान लॻंदो। असां इहो ॾिठो त इनवर्स अंडर एडिशन ऐं इनवर्स अंडर मल्टीप्लिकेशन, यानी ज़रब जा उबतड़ ऐं जोड़ जा उबतड़ छा हूंदा आहिनि। असां ॾिठो त ज़रब जे उबतड़नि खे असां रेसिप्रोकल चवंदा आहियूं, पर जोड़ जे उबतड़नि खे अपोज़िट चवंदा आहियूं। ऐं जेको ज़रब ऐं जोड़ ॿिन्ही जो उबतड़ हुजनि उन खे अपोज़िट रेसिप्रोकल चवंदा आहियूं। असां हिन हिन सॼे सिस्टम खे, यानी इनवर्स नंबर्स खे हिन तस्वीरी ख़ाके जे मदद सां सम्झण जी कोशिशि कई। पूरनि अददनि जी कट लाइ असां कटींदड़ जी निशानी मटाए कटिजंदड़ ऐं कटींदड़ खे जोड़ कंदा आहियूं। यानी सम ऑफ मेन्यूएंट इन अपोज़िट ऑफ सब्ट्राहेंड। हिकु पूरे अदद मां ॿिए पूरे अदद खे करण लाइ ॿिए यानी कटींदड़ अदद जी निशानी मटायो ऐं हासिल थियल पूरे अददनि खे जोड़ कयो। असां ही निशानी ॾिठी त असांखे निशानी मटाइणी आहे कटींदड़ जी। असां पूरनि अददनि जी ज़रब ऐं वंड जो तरीक़ो ॻोल्हियो हो। असां ॾिठो त ज़रब लाइ असां मुतलिक मुल्ह कढंदा आहियूं, उन्हनि ॿिन्ही अददनि खे ज़रब कंदा आहियूं ऐं नतीजे खे उसूल जे मुताबिक़ निशान ॾींदा आहियूं। अहिड़ी तरह वंड में बि असां मुतलिक मुल्ह कढंदा आहियूं, मुतलिक मुल्हनि खे वंडींदा आहियूं ऐं वंड उपत खे असल जे उसूल जे हिसाब सां निशान ॾींदा आहियूं। ऐं उसूल आहे त जेकॾहिं लाइक साइंस हूंदा, ॿई हिकु जहिड़ा हूंदा, असांजो जवाबु प्लस थींदो। पर जेकॾहिं ॿई अनलाइक साइंस हूंदा, मुख़्तलिफ़ निशान हूंदा, त जवाबु जेको आहे ज़रब उपत हुजे या वंड उपत हुजे, उहा असांजी माइनस थींदी। पर मूंखे उमेद आहे त तव्हांखे हिन बाब जा सभु मौज़ू यादि थी विया हूंदा ऐं तव्हां सम्झी विया हूंदव त पूरनि अददनि खे यानी इंटीजर्स खे कीअं असां इस्तेमालु कंदा आहियूं ऐं उन्हनि खे कीअं ज़रब वंड कट ऐं जोड़ कंदा आहियूं। नाना आबिद खे इजाज़त ॾियो, वरी ॿिए सबक़ में मिलंदासीं। ख़ुदा हाफ़िज़।